सां। कमदार दे हवाल गोठ जो छा हलियो चलियो। उता वलू खाना ओ वलू वाली मिलिया के काकू सुनावा शाक के माने वलू परेशान थियो। कमदार तू छा थो समझे त असां खे ख़बर नथी पए इन ॻाल्हियुनि जी। वलूअ जे ॿिलीअ 3 दफ़ा हंगियो आहे। असां रेसा आहियूं। इन ॻाल्हियुनि खे चङे नमूने सम्झूं था त कंहिं केतिरो हंगियो, कंहिं केतिरो न हंगियो, कंहिं केतिरो मुटियो। ठीकु आहे न। तोड़े ॿिली हुजे, गॾ हुजे या कुतो हुजे बाबा, रेसी हलाइण बि सवली कोन्हे बाबा। बसि इहो असां आहियूं जो मिड़ई मुंहुं ॾयूं वेठा आहियूं। राति बि मां डुकी डुकी हर वलूअ जी ॿिली ॾिठमि त 3 दफ़ा काकूस कयईं, तॾहिं त मूंखे पोइ सुकून आयो। कमदार ॿियो थेरा ॻोठ ते टाइट लॻो पिया न ॻोठ वारा। इहो अहमद मवाली जेको आहे, इहो छोकिरो मवाली थियो आहे छा? हाँ, इन खे करे पकड़े अच त ॾियांसि सेखत ॿुधूं था त वते थो ॻोठ जूं चोरियूं कंदो। चोरियूं करे थो न। इहो सूबेदार ॾे फ़ोन मिलाए त मां मवालीअ खे थोरो सिधो करायां। इहा फ़ोन मिलाए सूबेदार ॾे। कमदार मिलाए त अॼु हिन मवाली खे मां ॼारायां थो सेखत। हलो सूबेदार खुच्छा। हा ख़ैर आहे। बंदूक खान पियो ॻाल्हायां सूबेदार। हे पाण वारो छोकिरो ॻोठ वारो इहो अहमद मवाली ॿुधूं था त हिकु ॿिनि चोरनि में घुरिबल आहे बाबा। छिके वठेसि न। बाक़ी छा थो पियो करी यको ताईं। हा छिके वठेसि छिके। इहो ॿुधूं था त इहो थोरो चोरखान थियो आहे मवाली मुड़ुसु, पर हिन जो थोरो पार त हुजे ई। बसि लाकब में रुॻे वेहारे छॾेसि। हा बाक़ी पोइ वरी मां फ़ोन कंदोमांइ, वरी पोइ छॾाए वठिजांइ। हा सही आहे। इहो वतंदो हूंदो ॻोठ घुमंदो भाउ। हा ठीकु आहे। अचे कमदार हे वठि। अच त हलूं हाणे ॿनियूं घुमण। हा